जिते मुंहिंजा मारू उमराऊं वींदड़ो पुछां कोयला जिते मुंहिंजा मारू जिते मुंहिंजा सांगीअड़ा जिते मुंहिंजा मारू अड़ा जिते मुंहिंजा मारू उमराऊं वींदड़ो पुछां कोई अला जिते मुंहिंजा मारू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हीअ नो मारुन रीत जो सेण मटाइन सोन तव्हां सम्झी विया हूंदो। हींअर असीं उमरकोट जेके शहर में मौजूदु आहियूं। असां उमरकोट जो जेको क़िलो हो जिते मारू खे क़ैद कयो वियो हो, असां हिन वक़्तु उन क़िले ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हिन क़िले खां तव्हां जेको मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो त पूरो शहर जो जेको तव्हां व्यू वठी सघो था, पूरे शहर जो नज़ारो करे सघो था। ऐं उन दौर में बि तव्हां ॾिसो केतिरो मथे ऐं मज़बूत पाइदार जेको आहे सो क़िलो ठाहियो पियो हो। ऐं हींअर असां सां गॾु दोस्त मुंहिंजो मौजूदु आहे आदिवासी खास क़िले जेको तव्हांखे उमरकोट जा जेके आहिनि से उहे व्यू ॾेखारे रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हीअ जेके उमरकोट ते मथे रखियल जेके आहिनि से इहे तोबूं आहिनि। जीअं त हीअं त हिन वक़्तु जेको आहे दी दौर में जेको आहे त जिते एटमी ताक़त आहे, जिते ऑटोमेटिकली हथियार आहिनि ऐं उन दौर में इहे शयूं कोन हुयूं। ऐं उन दौर में जेके आहिनि हिननि सां जेके आहिनि से जंगूं कयूं वेंदियूं हुयूं। हीअ मथे अॼु बि उन जेके आहिनि से सूरत में जेके हालांकि हाणे ख़स्ता हाल आहिनि, हाणे हलण जोगियूं त न आहिनि, पर हीअ अॼु बि जेके आहिनि से उहे माण्हुनि जी जेको तफ़रीह जे लाइ मौजूदु आहिनि। ऐं हिते ॾिसो था तव्हां त उमरकोट खां अलावा पूरी सिंध मां जेके आहिनि से मौसम जो मज़ो वठण जे लाइ माण्हू फैमिली समेत ऐं माण्हू नंढड़नि वॾनि खे वठी जेको आहे हिते इंजॉयमेंट जे लाइ उमरकोट आयल आहिनि। असां बि उमरकोट जे जेके आहिनि से इन क़िले ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हीअ क़िलो जेको आहे सो उमिरि जो मारू जी क़ैद खाने जे हवाले सां पियो मशहूरु हो। उन ज़माने जी तव्हां दीवारूं ॾिसी सघो था, केतिरियूं दीवारूं उहे मज़बूत हूंदियूं हुयूं ऐं जेके आहिनि से उन में जेको मटीरियल इस्तेमालु थींदो हो, अॼु एतिरा साल गुज़रण बावजूदि उहो मटीरियल ऐं उहे दीवारूं जेके आहिनि से उन सूरत में मौजूदु आहिनि। साम्हूं जेके माण्हू तव्हां ॾिसी रहिया आहियो उते म्यूज़ियम आहे जिते उमर ऐं मारू ऐं उनजो जेको उमिरि जो जेको ज़ेर इस्तेमालु जेके असुलु हूंदो हो, जेको जेके हथियार हूंदा हुआ, उहे पिणु जेके साम्हूं जेके आहिनि म्यूज़ियम में रखी वियूं आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो आहियां जेको आहे सो टंडो अलायार साइड हैदराबाद में थोरो ख़ासि ऑलरेडी आहे वेझो हिनखे। उन खां पोइ सॼी सिंध जा जेके आहिनि से उहे दोस्त आयल आहिनि, माण्हू फैमिली समेत आयल आहिनि। असांजो दोस्त हादी बश्की जूं महिरबानियूं आहिनि जेके असां हिते उनजो शौक़ु हो त भई जेको आहे मूंखे उमिरि जो क़िलो ॾिसणो हो ऐं उहो हुन उमिरि जो क़िलो बि ॾिठो, उमिरि जो जेके ज़ेर इस्तेमालु जेके तोबूं उहे बि ॾिसूं। ऐं तव्हांखे अॻियां उमरकोट जो जेको बक़ाया जेको मुंहिंजे लेफ्ट ते शहर आहे, सॼी सिटी तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ उमरकोट जी जेको मथे सीढ़ी आहे अचण वारी, तव्हां ॾिसो था केतिरा ई दोस्त जेको आहे सो पूरी सिंध खां हिते घुमण जे लाइ, हिकिड़े मौसम इंजॉय करण जे लाइ, उहो चौमासी जेके बरसातनि खां पोइ जेको थधिकार थी आहे, माण्हू हिकिड़े ॿूसट वारे माहौल मां निकिता आहिनि ऐं उहे जेके हिते वक़्तु जेके आयल आहिनि माण्हू हिते घुमनि पिया। ऐं तव्हांखे बि रिक्वेस्ट कंदुसि जेकर तव्हां वटि टाइम आहे त तव्हां बि हिकु दफ़ो मुंहिंजे हथ में काग़ज़ के